नाज़रीन, पाकिस्तान सेंट्रल कॉटन रिसर्च सकरन जे मुलाज़िमनि 3 महीननि जूं पघारूं ऐं 32 महीननि जूं डिफरेंस न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। इन हवाले सां पेश आहे सकरन मां रज़ा मोहम्मद सियाल जी रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्त मां पाकिस्तान कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट जे ऑफिस सकरण में मौजूद आहियां, जिते अॼु हितां जा मुलाज़िम 12 ॾींहं थियो आहे एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त हू इन एहतजाज जे बारे में छा था ॿुधाइनि। इंस्टीट्यूट सकरण जा मुलाज़िम आहियूं नंढड़ा, जेके बि अॼु 12 ॾींहं एहतजाज करे रहिया आहिनि। उन हूंदे बिना डायरेक्टर को एक्शन थी करे रहंदो असां ते दाबा प्रेशर त माना उतो हितां वञो निकिरी वञो, कुझु कोन थींदो। तो मथे बि हिन सां ॿधल आहिनि, मथे लिखे कान थी जो असांखे कॾहिं डिफरेंस या एरियर्स 32 महीननि जो ॾियनि। सो ही पंहिंजो ज़ुल्म करे वेठा, जेको माल सोचे पाण खाए वेठा। बसि असांखे डिफरेंस 32 महीननि जो एरियर्स असांखे ॾे। अॼु असांखे 12 ॾींहं धरणो ॾेई वेठा आहियूं, पर अञा ताईं असां ग़रीबनि मिसकीननि मुलाज़िमनि थी सकनि जेके न रहियलूं पघारूं थियूं मिलनि, न को असां सां इंसाफ़ थो थिए। मुकमल 3 महीना थी विया आहिनि, पघार असांखे नई न मिली आहे, पर इंतिज़ामिया खे को बि रहम नथो अचे। वसवारनि अमलदारनि खे अपील था करियूं, डिप्टी स्पीकर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह साईं खे, उनजे फर्ज़नि साईं शहनशाह जे पुट खे त बराए महिरबानी करे हिन असां मुलाज़िमनि जो अॻु खुदि नोटिस वठंदा। असीं तव्हांजे शहर जा राह कोयूं, असां तव्हांजे शहर जा वोटर आहियूं। असां मुसलसल असांखे 12 ॾींहं थी विया आहिनि, असांजे इंतज़ाम को बि असांखे नोटिस वठण न असां ॻाल्हियूं करण था अचनि। रहंदो असांखे इहो चए त तव्हां राह गुनाह वेठा आहियो, तव्हां उथी वञो। छा असां कहिड़ो ॾोह कयो असांजूं बचड़नि जूं हिते पघारूं बंदि आहिनि, असीं हरू भरू थी वञूं? छा असां फाका कशी कयूं? असांजा बचड़ा पर पढ़ाईअ खां महरूम थी विया आहिनि, असांजा घर टठा पिया आहिनि, असांखे छा बदिराण जी बि धमकियूं था ॾिना वञनि? छा असां कहिड़ो ॾोह कयो हिननि जो? असां पंहिंजे हक़ वठण लाइ वेठा आहियूं। अला अमलदारनि खे या असांजे मथे ऑफिसरनि खे असीं हुकुम अर्ज़ु था कयूं, महिरबानी करे असांजी पंहिंजो रहियलूं पघार। ही त असांखे अॼु 12 ॾींहं वेठे थियो आहे, असांजो को बि हल न थियो आहे ऐं असीं त वेही तंग थी आहियूं ऐं एतिरे जे पैसनि हूंदे बि असांखे दर बदर कयो। छो इंसाफ़ कोन्हे को? 3 साल ॿार पढ़ाई करे वेंदी आहे, हाणे असीं केॾां वञूं? इन खां पोइ जेको सूमरु ॾींहुं ईंदो असीं ताला बंदि करे पंहिंजे पाण खे ॿाहिरि ॾेई सघूं। असीं एतिरा मजबूर थी आहियूं, तालनि खां साण कोन थींदो कमु। कैमरामैन आकबर रज़ा सियाल सां गॾु रज़ा मोहम्मद सियाल, वेरान टीवी न्यूज़ सकरण।